الذين إذا أصابتهم مصيبة الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون. فقد قال الله تبارك وتعالى: إنما يريد الله ليذهب عنكم الرجس أهل البيت ويطهركم تطهيرا. فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد: قل لا أسألكم عليه أجرا إلا المودة في القربى صدق الله المولانا العظيم. दिल जे गहराई सां पंहिंजे सोने साईं ते दरूद शरीफ पढ़ण फरमायो: अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुहर्रम अल हराम शरीफ जो महीनो हली रहो आहे, खास करे इन महीने मुबारक के जेका शोहरत मिली आहे असां इमाम हुसैन साईं जे निस्बत जे करे मिली आहे। पर हिन जे पहिरीं तारीख़ ते वॾे मक़ाम मर्तबे वॾी फज़ीलत इज़्ज़त मान शान वारे भलारे साईं जंहिंजे लाइ प्यारे आका साईं मेराज वारे साईं इमामुल अंबिया जे ताज वारे साईं खातमुन नबीन जे मर्तबे वारे साईं फरमायो: खत्म नबूवत माते दरवाजो बंदा मां बाद में कोई भी नबी न थींदो। हा जे कॾहिं को नबी थे हा या सिलसिलो हुजे हा तो उमर नबी बणजे हा। लौ कान बअदी नबीयुन लकान उमर। वॾे मान मर्तबे वारो हज़रत उमर साईं
जेको रिश्ते में प्यारे नबी साईं मिठड़े आका साईं मिठड़े मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बिरादर निस्बतिया याने साईं जी घरवारी जो भावा जेके तहां सां पंहिंजी ॿोलीअ में सालो चवंदा पर वडी गाल इहा है जो सन 17 हिजरीअ में जॾहिं हज़रत उमर फारूक साईं जे खिलाफत जो ज़मानो हो हज़रत उमर साईं हज़रत अली साईं सां रिश्ते करण जे लाइ ख्वाहिश जो इज़हार फरमायो हज़रत अली साईं भी ॿुधंदो वियो अखड़नि ते रखंदो वियो फरमाए मुंहिंजे दिल में इन खां मथे ॿी का ख़ुशी न आहे जो मुंहिंजी घरवारी फातिमा उन जे पेट मां ॼायल जेका न्याणी आहे जंहिंजो नालो उम्मे कुलसूम हो उन जे लाइ मां लाइक़ु घरवारो ऐं मुड़ुसु सम्झां थो त हज़रत उमर खे थो सम्झां माण्हुनि जे दिलनि में नफ़रतूं पैदा कयूं थी वञनि ज़माने में टोला मेहनतुनि में लॻा पिया आहिनि साईं पाण में दुश्मन हा हिक ॿिए खे पसंदि न कंदा हा ओ मुसलमानो पसंदि न कनि हा त रिश्तो कीअं थिया को हज़रत अली साईं बुज़दिल त न हो नऊज़ बिल्लाह वॾो बहादुर हो घबराइण वारो माण्हू ई न हो जंहिंजी आखाण दिलेरी बयान कंदे फरमाए वलम यख्श इल्लल्लाह नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा शाने अहल बैत नारे तकबीर वडो बहादुर दिलेर हजरत अली साईं रज़ी अल्लाह ताला राजी हो खुश हो तॾहिं रिश्तो थियो जेके माण्हू दिल खे न वणंदा आहिनि पसंदि न ईंदा आहिनि उन्हनि सां रिश्तो कीअं थींदो आहे कंदो ई न माण्हू रिश्ता तॾहिं थींदा आहिनि जॾहिं दिल वारो खाए रिश्ता तॾहिं थींदा आहिनि जॾहिं दिल मुतमइन थिए रिश्ता तॾहिं थींदा आहिनि जॾहिं दिल सां मोहबत हुजे बावीह लख मुरबा मेल खे फतह करण वारो इंसाफ पसंद आदिल हुक्मरान जंहिंजे वाक़ियात सां किताब भरिया पिया आहिनि आहे भी हुक्मरान पर रात जो पहरो पाण थो ॾे या केॾी वॾी ॻाल्हि आहे भी प्रेसिडेंट जी कुर्सीअ ते वेठल पर रात जो पंहिंजे रैयत जो ख्याल समाओ सुध पाण थो लहे
बारड़े जे रोण जो आवाज आयो पुछा के छा ॻाल्हि चईं नंढड़ो बारड़ो बुख ते थो रोए मां खाली पानी खणी बाहि ते रखियो आहे जीअं ॿारड़ो ईअं सम्झे कुझु मुंहिंजे लाइ पचे थो कुझु तयारु थो थिए मन दिलि खे टेकड़ी थिए ऐं रोअण बसि करे हज़रत उमर साईं ॻाल्हि ॿुधण खां बाद में फौरन पाण वापसि अची बैतुल माल खोलाए अन पाण पंहिंजे कुलनि ते खयो ख़ादिम थो चए मां खणा चए न अॻे जहान जो बि ॿार तूं खणंदे छा मां पाण थो खयूं हलां रात के वक्त में गश्त कंदे कंदे खेमो नजर आयो उता आवाज रोण जा चीखन जा तकलीफ जा इह त बुधण में आया वेझो सुनी वियो केरो काथों आया काडे छा वञो छा कम थव जैसे असा मुसाफिर मुझे घर वारी के उम्मीद पतो न हो तो व्यम जा सूर के रस्ते में हाने शुरू थी सुबह असा उमर बिन खत्ताब असा मिलंदा से पंहिंजे लाइ वजीफो मुकरर कराईंदा से पर हाणे इन खेमे में रस्ते में न के व्यम जा सूर शुरू थी विया आहिनि बिना देर जे हज़रत उमर बिन खत्ताब जी पंहिंजे घर जी पंहिंजे घर वारी खे चए थो सवाब जो कमु थी जेकर त खट पाण सां साण बि खयूं थो अचे खाइण पीअण जो को सामान घरवारी भी वर्तियों आयो मोकले अंदर खेमे में मर्द के बाहर सदे पान हुआ खाण पीण जी शे पंजन हथन सां तो तैयार करे पान तो बाय बरे पान तो काठियों तैयार करे हे वरी मुसाफिर हजरत उमर बिन खत्ताब जे बारे में पियो थो विदा कढे अणवणंदड़ गालियों करे सोशल मीडिया जो जमानो त न हो जो रूबरू नथो ॾिसे त माण्हू मोबाइल ते ॾिसी थो वठे अख़बार में ही ॾिसी थो वठे तंहिं टाइम इहे शयूं त न नालो त ॿुधलसि पर सुञाणे न पियो त ख़ुदि पाण यकीन हुकूमत जे बारे में खुद जे बारे में हज़रत उमर साईं भी मुस्कुराए भी गालियों बुधे अच्छा एडियूं कोतायूं उमर में उन जो हुकूमत में एडियूं कोतायूं हे अञा खोलंदो जॾहिं ख़ैर सां माईअ खे ॿारड़ो थियो अंदरां बीबी साहिबा आवाज़ ॾिनो ए अमीरुल मोमिनीन इन माण्हूअ खे मुबारकबाद ॾियो ख़ैर सां ॿारड़ो थी वियो इहो लफ़्ज़ ॿुधण सां हमरा हिली पियो त मेरा अमीरुल मोमिनीन उमर साईं पाण यको पे मां इन्हनि जे लाइ अणवणंदड़ ॻाल्हियूं कयूं आहिनि अलाए छा मां सां तादी कंदो खिली करे पुठीअ ते हथ रखी फरमाए त घबराए न तू जेके ॻाल्हियूं करे पियो त मां समझण जी कोशिश कयां पियो त वाकई अलाए मुझे हुकूमत में या मां में अहिड़ी का कमी कोताही आहे त उहा ख़त्म कयां पर जेकॾहिं तो अजायो सजायो ॻाल्हियूं कयूं तॾहिं बि मां वॾी दिलि वारो आहियां माफ़ तो करे छॾिया नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने हजरत अबू बकर सिद्दीक शाने उमर फारूक शाने उस्मान जुन्नूरैन
शान अलीउल मुर्तजा शेर खुदा वल हसनैन नारे तकबीर। सन 23 हिजरीअ में फजर जी नमाज में अबू लोलो मजूसी हज़रत उमर बिन ख़त्ताब ते हमलो कयो। साईं ज़ख्मी थी पिया, खून यको हलण जे करे पहिरीं मुहर्रम शरीफ ते शहादत जो मकाम ऐं मर्तबो हासिल थियो। शहीद थियण खां पहिरियां पंहिंजे पुट खे घुराए प्यारे रसूलुल्लाह सां गॾु तदफीन जो इज़हार कई त जेकर मुंहिंजी इते तदफीन थिए। इब्ने उमर तो फरमाए बाबा मां अम्मी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा के अर्ज़ रखंदुसि। जनाज़ो पहुची वियो। इब्ने उमर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु अम्मी आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा वॾे मान वारी वॾे शान वारी वॾे फज़ीलत वारी अम्मा खां इजाज़त तो तलब करे। और जिनके मान के मर्तबे के बयान कंदे फरमाया निसा नबी लस्तुन्न का अहदिम मिनन निसा। ओ मुझे नबी जूं राणियूं रब फरमायो ताजे मटुका दुनिया में माई। हिकड़े मर्तबे हिकड़े सावी सगोरे जो साईं तांगे वध में वध केर प्यारो आ। साईं खिली फरमायो मुझो वध में वध आयशा सा प्यारा। ॾाढियां जो ॾाढियां जैसे भला मर्दन में तांगे वध में वध कैसा प्यारा। साईं मुस्कुराए फरमायो मगे मर्दन में वध आयशा जे अब्बे सा प्यारा। जिनसा मिठड़ो मोहम्मद एडी मोहब्बत करे तो चो इंशाअल्लाह असां भी मोहब्बत कंदासीं। बुधल सुधल कहानी किसन दे न लगंदासीं। इब्ने उमर साईं तो फरमाए मां इजाजत तलब कई। अम्मी आयशा दी फरमाए इया जगह मां इरादे में पंहिंजे लाइ रखी, पर जेकॾहिं उमर साईं ख्वाहिश जो इज़हार कयो तो मां इजाजत दी दियां उमर के ते दफन कयो। जाते सोनू साईं पियो आहे इहो अम्मी आयशा साईं जो हुजरो कमरो। इब्ने उमर साईं तो फरमाए जॾहिं असां क़बर खोटियूं पिया त मूंखे कंहिं कुल्हे ते हथ रखियो। मां नजर फेरायम त मूंखे हज़रत अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु असदुल्लाह जे लक़ब वारो नजर आयो। हज़रत उमर साईं ॾे निहारे चयो ओ उमर मूंखे ख़बर ही तुंहिंजी तदफीन प्यारे रसूलुल्लाह सां गॾु थी। मूंखे ख़बर ही चाहे हज़रत अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु त हज़रत उमर साईं जी तदफीन न थिया उते। बगावत करे हा त करे सघे पियो, न करे हा त करे सघे पियो। दिल थधी न हुजे हा त तदफीन हरगिज़ उते न करण ॾियां, न थियण ॾियां। पर दिल हज़रत
अली साईं जी हजरत उमर साईं दा थदी प्यार ऐं मोहब्बत हजरत उमर साईं के हजरत अली साईं इते दफन थियण जे लायक समझो हकदार समझो भी पान हजरत उमर के दफन कराए। हजरत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं उनजे बचड़न वक्ती नमाज़ा ईदैन जो नमाज़ा जुमे जो नमाज़ा हजरत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे पोयां कई मर्तबा पढ़न फरमायूं। मोहब्बत हजरत अली साईं नऊज़ बिल्ला वरी हजरत उमर सां बुग़्ज़ रखंदा। तुझी केड़ी मोहब्बत आ हुन सां मोहब्बत कई तू उन जे नक्शे कदम ते नथो हले पो त तुझी हजरत अली साईं सां भी मोहब्बत ना है। हुन कई त तू भी कर। या भी एक मोहब्बत की अलामत जो हजरत अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु के 18 पुत्रा 18 फर्जंदन मंझा 18 पुत्रन मंझा हिकड़े पुत्र जो नालो हजरत अबू बकर भी रखियो है हिकड़े पुत्र जो नालो उस्मान भी रखियो है पर इन्हनि पुत्रन मंझा हिकड़े पुत्र जो नालो उमर भी रखियो है। जदी नूंद करे विया हजरत अली साईं सां पो हजरत अली साईं उन्हनि जा नाला रखिया। अलाए केड़ियूं ॻाल्हियूं अलाए काथां था पढ़न अलाए केर थो समझाइन। एड़ियूं ॻाल्हियूं करण वारा ईमान जा धाड़ेल अथव। बचाइजो पाण खे हमला हलन था। शैतान दुश्मन आहे इंसान जो। पाण के हुबदार सदाए पाण के हेदरी सदाए पर इन्हनि जा नाला वठण लाइ तयार न। 1 2 3 नऊज़ बिल्ला नालो ही खणदा। ये उए मकाम मर्तबे फजीलत वारा जेके प्यारे रसूलुल्लाह सां गडहा दुनिया वारे हयात खां बाद में रोज़े अतहर में भी गडन पर प्यारे रसूलुल्लाह फरमायो उमर रब रहमान मागे जन्नत जो सैर करायो तो उमर जो बंगलो मां पंहिंजे बंगले सां गड दिसी आयो आहियां। नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा गली गली नगर नगर गली गली नगर नगर नारे तकबीर। जो इंशाअल्लाह जेड़ी असा हजरत अली साईं सां मोहब्बत कंदासीं ओड़ी हजरत उमर साईं सां भी मोहब्बत कंदा उस्मान साईं सां भी कंदासीं हजरत अबू बकर साईं सां भी कंदासीं ऐं हजरत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु सां भी मोहब्बत कंदासीं।
वडे ईमान वारो हजरत उमर बिन फारूक खत्ताब। पेरियों जने मुसलमान न हो त मुसलमानन जो सख्त मुखालिफ। तलवार खड़ी निकतो त मां नौज बिला पिछले मोहम्मद के कत्ल कर। रस्ते दे साहबी सगोरे जिस इहो त इरादो कयो थी पर घर त संभाल पंहिंजी भेण ऐं भेणवीअ जो। दरवाजे ते जो वियो त मिठे क़ुरान जी ॿोली ॿुधण। पढ़ंदा ताहा मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितश्क़ा। कुरान मजीद ॿुधण खां बाद में ईमान जो नूर पैदा थी पियो। जल्दी क्यों मुझे मिठड़े मोहम्मद जे खिदमत आलिया में वठी हलो त मां कलमू पढ़ा मुसलमान थिया। चई उमर तो अचे पाण फरमायो का रुकावट न कयो। हाणे उमर मुरीद थियण जे लाइ थो अचे। ॿुधंदा त ॿिया सभु मुरीद आ पर हजरत उमर साईं वरी मुराद हो। चई अबू जहल या हजरत उमर साईं जे बारे में दुआ ॿिन्ही में हिकिड़ो ॾे त इस्लाम खे ताक़त। मौला फरमायो मुंहिंजा प्यारा महबूब हिकिड़ो दौलत वारो आ ॿियो गैरत वारो आ। कहिड़ो ॾियां? प्यारे आका साईं मिठड़े रहबर साईं मिठड़े मोहम्मद साईं फरमायो मुंहिंजा मौला जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त वो दौलत वारो न घुरिजे गैरत वारो घुरिजे। इस्लाम खे दौलत जी ज़रूरत एतिरी न आहे जेतिरी गैरत जी ज़रूरत आहे। वो हजरत उमर बिन खत्ताब मुसलमान थियण खां बाद में एडो मकाम ऐं मर्तबो पियो रखे जो कई मर्तबा हुनजे राय खे हुनजे मशवरे खे रब रहमान क़ुरान मजीद बनाए करे नाज़िल करण फरमायो। कई मर्तबा जिन जी कुरान मजीद नेकी कई जिन जे राय सां कुरान मजीद नाज़िल थे चो इंशाअल्लाह असां इन उमर बिन खत्ताब साईं सां सजी जिंदगी मोहब्बत कंदा रहंदासीं। बे नंबर ते मुहर्रम शरीफ के खास निस्बत हासिल हजरत इमाम हुसैन साईं जे शहादत जी। इमाम हुसैन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु प्यारे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾोहिटड़ो हो। प्यारी न्याणी वडे मान वारी अम्मा वडे शान वारी अम्मा वडे फजीलत मर्तबे वारी अम्मा सैयदा फातिमा सां जे पेट मुबारक मां पैदा थियो हो। जे अम्मा सां फातिमा के
प्यारो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिसंदो हो इंदे दिसंदो त मिठड़ो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा फातिमा साण के दिसी करे पंजी जगह ते उठी भी करे इस्तकबाल कंदा। बाबा माखे दिसी ता उठी भी माता जी न्याणिया ता अब्बा मुंजा मेरे नवर दे फरमाओ फातिमा बुज़अतुम मिन्नी, तुम मुझे जिगर जो टुकड़ो आ। ऐ बे नवर दे फरमाओ फातिमा मागे जिब्राइल अमीन बुधायो साईं ये हुआ तुझी हुआ न्याणिया जेका जन्नती और तुझी सरदारा। मां तुझो इस्तकबाल कंदुम इज्जत दीनुम तो दुनिया वारन के तुझी इज्जत जो मर्तबे जो पतो पतो। वाह जो ये शहजादा इमाम हसन हुसैन सही प्यारा हा मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के आयत मुबारक नाज़िल थी इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिजस अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। या खास साईं जे अज़वाज मुतहरात जे लाए नाज़िल थी। बाद में साईं चादर मुबारक जे हेठां पाण हज़रत अली साईं अम्मा साण फातिमा इमाम हसन हुसैन पंजतन चादर मथा विझी करे साईं दुआ था कुरान अल्लाहुम्मा हाउलाई अहलु बैती मुझा मौला है भी मुझा अहल बैतिन। चादर वारो साईं भी पाक सोनू अली भी पाक सैन फातिमा भी पाक इमाम हसन हुसैन साईं भी पाक। कन्न जो अदा खोसा बिरादरी वारो मानिए दे तो ख्याल ना है हिन बोलिए दे ख्याल आ ना जेके सुजागो डाढिया जो सुभान अल्लाह। नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा शाने अहल बैत शाने हजरत हसन शाने हजरत हुसैन। नारे तकबीर। सोनू नबी भी पाक सोनू अली भी पाक सैन फातिमा भी पाक इमाम हसन साईं भी पाक इमाम हुसैन साईं भी पाक। चादर मिनट आई भी पाक 5 मिनट आई भी पाक 10 मिनट आई भी पाक। बरो ईमान वारो जेका अम्मी आयशा 9 साल चादर में थी गुजारे सभई जो हुआ भी पाक। हजरत उमर साईं सां बुग़्ज़ रखण वारा अबू बकर साईं सां बुग़्ज़ रखण वारा उस्मान साईं सां बुग़्ज़ रखण वारा अम्मी आयशा सां भी बुग़्ज़ रखंदा था।
दुआ घुरूं था अल्लाह उन्हें हिदायत नसीब फरमाए। यो भलारा शहजादा इमाम हसन हुसैन साईं जेके जवाद जिनके कनन मुबारकन में तकबीर अज़ान मिठड़े मोहम्मद पान ॾियण फरमाई। ॾाढियां ॾाढियां चओ जेके जवाद जिनके मथा नाला प्यारे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पान रखण फरमाया। इस्मान मिन अस्माए अहलिल जन्नह अल हसन वल हुसैन। ये अॻे में दुनिया में के नाला रखिया ही ना पाण साईं फरमायो ये मुझे शहजादन जा नाला जन्नती नाला है। जमण खां बाद में खीले खां पेरिया भी जेकॾहिं जे वात मुबारक में का खोराक वई त प्यारे रसूलुल्लाह जो लुआ मुबारक वयो हो। कंहिंजी तरबियत अबो करे कंहिंजी तरबियत मां करे। को घणो चाचे जी सोबत में रहे को डाडे जी को नाने जी वो भागन वारा जिनके प्यारे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोबत तरबियत नसीब। मिठड़ो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पान पंहिंजे वात मुबारक में गिरह मुबारक विझी करे नीम मुर्द करे पंहिंजनि हथनि मुबारकनि सां जिनके मानली खाराईंदा हा। आज जिन भलारन के पंहिंजनि कुल्हनि मुबारकनि ते खणी मदीने शरीफ जे घिटनि में घुमाईंदा हा। सय्यदा शबाब अहलिल जन्नह सय्यदा शबाब अहलिल जन्नह अल हसन वल हुसैन। जन्नती नौजवान जा सरदार अथव मुझा हसन हुसैन। मदीने जा रहा को तहां के जन्नती सूरतुन जो दीदार वठणो आ निकरी जो माजे कुलन ते शहजादा सवार ने नन जो दीदार वठो ये जन्नती जवान था। हिकड़े मर्तबे हज़रत उमर साईं पियो अचे आडो मुस्कुराए करे अर्ज़ रखे खिदमत में बिनी शहजादन के कुल्लन ते ॾिसी चई वाह जो सवारिया चो न सुभान अल्लाह ताज़ो थे तो ईमान त ॾाढियां चो चई साईं वाह जो सवारिया प्यारे आका साईं फरमायो उमर सवारी तो वाजिया पर सवार भी तो घटना है न सवार भी वाह जा सवार है। खेदड़न था बई हजरत अबू हुरैरा साईं तो फरमाए गिटड़न ते चुमी ॾींदा हा साईं मोहब्बत खां चपड़न ते चुमी ॾींदा हा निरण ते चुमी ॾींदा हा कीचड़ीअ ते चुमी ॾींदा हा जिन प्यारे रसूलुल्लाह जे सीने मुबारक ते वेही रांदियूं कयूं हूं। साईं प्यारे मोहब्बत में सुंघंदा भी हा
सैयद फरमायो मुझा साहबियो तहां के खबर आ मायनन के शो सिंघंदो आ बाण पर साहब ने अर्ज कयो सही तहां के खबर तहां के प्यारा हैं ताजी डोटाना ताजी नसा मोहब्बत फरमायो डोटान बिया मोहब्बत बिया पर मां खास इन जे लाए सुंघनो आ जो इनन बिनी मामा मोहम्मद के जन्नत जी खुशबू इंदी आ झोल में विहारे गड विहारे प्यार मोहब्बत भी कम था दुआ भी फरमाइंदा अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा फअहिब्बहुमा वअहिब्ब मन युहिब्बुहुमा नंदा जो लफ्ज़ ॾिसो केॾा कीमती और मुझा मौला मां इन्हनि सां ॾाढो प्यार कंदो आ तू भी इन्हनि सां प्यार कर और मुझा अल्लाह मां इन्हनि सां ॾाढो प्यार कंदो आ तू भी इन्हनि सां प्यार कर पर जेको हिननि शहज़ादनि सां प्यार करे तू उन सां भी प्यार कजाए हुसैन सोने सां हसन सोने सां मोहब्बत करण वारो तांजा बई जान सोना थी प्यारे आका साईं जे दुनिया खां वञण खां बाद में हजरत अबू बकर साईं हजरत उमर साईं हजरत उस्मान साईं हजरत अली साईं जे दरवाजे ते हलींदा भला रो काडे ता तकलीफ करे आया हो माखे न्याबो क्यों हाँ मां हलियो जहां हजरत अबू बकर साईं हजरत उमर साईं हजरत उस्मान साईं फरमाइंदा मिठड़े मोहम्मद जे ज़ियारत जी सिक सतायो घरन में हुंदा से साईं का परे न रही सघंदा से वरी घड़ीअ में अची पहुचंदा से दीदार वठंदा से दिल तां बार ही लही वेंदा नवा बना थी वेंदा से गम ही खत्म थी वेंदा हाने सोने जी याद आई प्यारे मोहम्मद साईं जी याद आई सिक दिल में सतायो साईं जे दीदार जी तलब थी मोड़े दिसण जी तलब थी घरन खां बाहर निकतासे त मदीने जूं घिटियूं वीरान नजर आयूं जाते प्यारो आका साईं वेहंदो हो मस्जिद नबवी शरीफ में नजर फेराई तो जाए भी खाली नजर आई दिल ते बार वधंदो पे वनी पाना में सलाह कई से दहलो त पंजे प्यारे हजरत अली रजी अल्लाह ताला अन्हु जे दर ते दाहलो ओ असांजा भाउ अली तुझो वडो पुट हसन मथे मुबारक खां वठी सीने मुबारक ताईं हू बहु प्यारे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेड़ो आ तुझो ॿियो पुट हुसैन साईं
सीने मुबारक खां वठी पेरन मुबारक ते हूबहू प्यारे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेड़ो आ असांखे सिक सतायो आ महबूब जी याद आई आ तोखे अर्ज़ था कयूं पंहिंजनि इन्हनि ॿिन्ही पुटड़नि खे सॾु करे आई ॿई गॾु बीहंदा आहिनि त मिठड़े मोहम्मद जे ज़ियारत जी सिक पूरी थींदी आहे। एॾा नवाज़ियल जिनते एडी रब रहमान जी अता ऐं मेहरबानी किताबन में अचे थो त नंढड़ी उम्र में रहमत ऐं बरकत वारे कुरान मजीद जा हाफ़िज़ बणजी विया। 7, 8, 9, 10 साल इहा उम्र न दरमियान भला रो किए थे हाफिज जे असा वट झोली भी कुरान मजीद वारी तो न सुभान जा घड़ी अम्मा साण सा गुजरे त बुधो कुरान मजीद पींघो हलाए भी कुरान मजीद पढ़े बहाली दे भी कुरान मजीद पढ़े चक्की हलाए भी कुरान मजीद पढ़े मानड़ी बजाए भी कुरान मजीद पढ़े जा घड़ी असानी बाबे अली साईं सा गुजरे भी बुधो कुरान मजीद जा घड़ी असाने नाने साईं सा गुजरी भी बुधो कुरान मजीद असा वट झोली भी कुरान मजीद वारी लोली भी कुरान मजीद वारी बोली भी कुरान मजीद वारी बुद्धि बुद्धि कुरान मजीद जा हाफिज बणजी विया। नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा शाने कुरान नारे तकबीर। इमाम हुसैन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु तो फरमाए माखे आधी रात जो जाग थी ॾिठम नज़र विधम त मुंहिंजो अधो हसन पयो त गहरी निंड में आ पर रहमत ऐं बरकत वारो कुरान मजीद थो पढ़े। ॾाढियां 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 आल बैत जा मञींदड़ो ॾाढियां जो सुभान अल्लाह। फरमाए मां ख्याल क्यों निंड में थो पड़े गलती जरूर कंदो मां सुबह ताईं जागी करे वडे हदे जो कुरान मजीद ॿुधो मांस सारी रात बकाया जागी करे ॿुधो मांस सुबह जो थियो त भाकड़ा पाता मांस चुमड़ियूं ॾिनियूं मांस अदा पढ़े त निंड में पियो पर अहिड़ो ठाहे ठाहे पढ़े जीअं को जाग में ठाहे ठाहे कुरान मजीद पढ़ंदो आहे। ओ हुसैनी सॾाइण वारो हेदरी सॾाइण वारो हिन हस्तीअ खे चिमड़ी बो हिन खे चिमड़िया हुननि भाकुर पातो हिन कुरान मजीद खे। वाक़ियो करबला केॾो त दर्दनाक वाक़ियो आहे। या बैयत कर या शरण तो अचुखण भला रो साईं तो फरमाए मां शरण तो जान तो अचुखण जे लाइ तैयार आ पर बैयत करण जे लाइ तैयार न आहियां। बाज़ उलमा मुफस्सिर फरमाइन था तो यजीद जे दौर हुकूमत में बुराइयों घणी थी बस इन लफ्ज़ में सब कुछ अची वियो।
इस्लामी हुदूद मानू क्रास करण लगा हाने किए क्या है जी भैया न कर आखिर कुर्बानी देने जे लाइ तैयार थी विया इन किसे मां इन दर्दनाक वाक़े मां इन अलमनाक वाक़े मां भी असांखे कई नसीहत मिलन थियूं हिक नसीहत न कई नसीहत हिक नसीहत त असांखे इहा थी मिले जान हली वञे औलाद हली वञे माल जी कुर्बानी अची वञे पर रब रहमान राज़ी रहे ॾाढियां अञा ज़ोर सां बे नंबर ते इहा नसीहत की मिले हालात केड़ा भी हुजन पर हिन हस्तीअ खे निमाज़ खे नाहे छॾणो हटी वञो परे थी वञो थोड़ी देर जे लाइ बंद कयो जंग खे मां निमाज़ पढ़ां न ॾींदासीं पानी जैसा वुज़ू करे नमाज पढ़े बहादुर हुसैन साईं दो फरमाए मानवार हुसैन साईं दो फरमाए जंहिंजे लाइ साईं फरमाए हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा करबला जो शान हुसैन करबला जो शान हुसैन करबला जो सुल्तान हुसैन नारे तकबीर एड़ियों कई बादशाहियों इन्हनि भलारनि जे कदमनि तूं कुर्बान कजन एड़ा कई तख्तन भलारन जे कदमन दा कुर्बान कजन ये इन लायक तना जिनके चपड़न दे प्यारे साईं चुमणियों दिनियो ये इन लायक तना जिनके प्यारे नबी साईं नीम मुर्द करे गिरहड़ा खराया ये इन लायक तना जिनके कन्नड़न में प्यारे नबी साईं अज़ान तकबीरा चयूं ये इन लायक तना जिनके पुठिय मुबारक ते प्यारे रसूलुल्लाह विहारे करे सवारी कराई साईं धरती ते हथड़ा खोड़े गोडड़ा बिन्हिनि के पुठिय ते विहारे वरी घुमन वरी मुंडली फेराए करे फरमान बुधायो त सही शहजादो तहां सवारी किया इन्हनि भलारनि हिन हस्तीअ खे ॾिठो इन्हनि भलारनि नाने नबी साईं जे दीन खे ॾिठो इन्हनि भलारनि रब रहमान जी रज़ा खे ॾिठो यज़ीद ऐं उन जे हवारनि कुर्सियुनि ऐं उहिदनि खे ॾिठो अल्लाह वारो तुझे अफजल कुल जहां से घराना हुसैन का बस पोयों टाइम जज्बे से मलाए करे जो सुभान अल्लाह अफजल कुल जहां से घराना हुसैन का नबियों का ताजदार है नाना हुसैन का एक पल की थी बस हुकूमत यजीद की सदियां हुसैन की और जमाना हुसैन का
यजीद उन जा हवारी हमेशा मुर्दाबाद थिया हुसैन साईं हमेशा जिंदाबाद। ओदो आरजी कुर्सी आरजी ऐं जेको हिन खे चिंबड़ियो उहा इज्जत दाइमी। असांखे सबक ॾेयो त जेको सौदो करणो पएव कयो, माल जो सौदो करणो पएव करे छॾिजो, बच्चन जो सौदो करणो पएव करे छॾिजो, जान जो सौदो करणो पएव करे छॾिजो, पर हिन हस्तीअ जो सौदो न कजो। ईमान जो सौदो न कजो, इस्लाम जो सौदो न कजो, प्यारे पैगंबर दे दीन जो सौदो न कजो, रब रहमान जे रज़ा जो सौदो न कजो। फफिरू इलल्लाह। ता पानी न ॾींदो त न ॾियो। मां धरतीअ ते तयम्मुम करे नमाज़ अदा कंदुसि जीअं दुनिया खे पतो पए त हुसैन वेंदे वेंदे नाने जे दीन खे ज़िंदा कयो वियो। और नमाज खां परे भजण वारा अहिड़े मैदान में नमाज पढ़े इमाम हुसैन साईं ता असांखे नमाज जी अहमियत सेखारी ऐं समझाई। इहो बि हिकु सबक मिले थो त छा बि थिए चओ इंशाअल्लाह नमाज न छॾींदासीं। सजदे में व्याहन तस्बीह दे अले सुभान रब्बियल आला। केड़ी तस्बीह पढ़दा हो? या पढ़दा हो ना, सुभान रब्बियल आला। हिकड़े ज़ालिम तीर हलायो चेल मुबारक में लगो, बे ज़ालिम गर्दन मुबारक दे वार कयो, मुंडी मुबारक जिस्म मुबारक खां धार थी पई। अल्लाह वारो तो फरमाए अली बाबा नबी नाना निस्बत हो तो ऐसी हो। दादियां चो अली बाबा नबी नाना निस्बत हो तो ऐसी हो, चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो। शहीद थियण खां बाद में शहादत वॾो रुतबो आहे, शहादत वॾो माम आहे, शहादत वॾो मर्तबो आहे, शहादत वॾी फज़ीलत आहे। या फज़ीलत ॿुधाइण जे लाइ वरी हेतिरो टाइम ऐं इन खां बि वधीक ॿियो खपे। एॾी शहादत मक़ाम ऐं मर्तबो थी रखे। खयूं था वञनि सोणे इमाम हुसैन साईं जो जिस्म मुबारक, मुंडी मुबारक धारा पर चपड़ा मुबारक ॿई चुरंदे नज़र आया। ॾाढियां ॾाढियां चओ। वरी तख्ते के हेठ रखियो तऊं त इब्न ज़ियाद खां गवर्नर खां शाबाश त वठण था वञूं, पर हे त ज़िंदा चपड़ा चुरन था।
लटो हटाए न मुंडी मुबारक द धारा पर वाकई चपड़ा चुरंदा कन जो वेजो कंद इमाम हुसैन से इन हालत में भी कुरान मजीद जे सूरत यासीन मुबारक जी तिलावत पे फरमाए। नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने कुरान नारे तकबीर यासीन वल कुरानिल हकीम